शहदादपुर में नौजवान शायर नदीम गुलानी जे किताब जी मोहरती तकरीब कोठाई हुई। तकरीब में शायरन, अदीबन ऐं फनकारन शिरकत कई। वधिक तफ़सील रशीद मक्सी जी ने रिपोर्ट में। सोनी ऐं मेहार जे शहर शहदादपुर में नौजवान शायर नदीम गुलानी जे किताब दीवाने किधर जाते हैं जी शानदार तकरीब रोनमाई थी गुजरी। शरीक मेहमानन एडवोकेट तारिक आराई, पीपी अगवान, चाचा अब्दुर्रहमान थईम, सेनेटर मलक इमामदीन शौकीन तकरीब के खिताब कंदे चयो त समाज अंदर अहिड़ियूं ख़ूबसूरत तकरीबुनि जो इनकाद थियणु घुरिजे। अहिड़ियुनि तकरीबुनि सां मुआशरे अंदर अणसहप ऐं इंतहा पसंदी के रोके सघिजे थो। तकरीब जे मेज़बान शायर नदीम गुलानी चयो त आऊं हिकु किताब लिखी मुआशरे में पंहिंजो हिस्सो शामिल कयां थो। हिन जो चवणु हो त दुनिया में हमेशा सुठे कम करण वारनि इंसाननि खे यादि रखे थी। अहिड़ी तकरीबात तमामु सुठी आहे, सकाफ़ती तकरीबात हुअणु खपे ऐं ख़ुसूसी तौर ते शाइरी ही त हाणे तमामु हिकिड़ो ख़तमु थी रहियो आहे रवाजु ऐं किताब पढ़ण जो, किताब लिखण जो, शाइरी जो। त मां सम्झांसि थो त हिकिड़ी सुठी जेकी आहे हीअ शइ आहे जेकी शहदादपुर में थी रही आहे। पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां गुलानी साहब जो जंहिं मूंखे दावत ॾिनी ऐं आयुसि हिते शौक़ीन साहब गॾिजी। ऐं बिल्कुलु शाइर ऐं शाइरी जो सभु कंहिंखे शौक़ु हूंदो आहे, कंहिंखे कोन हूंदो आहे। ऐं इहा तमामु हिकिड़ो हर माण्हू में कोन हूंदी आहे, 100 माण्हुनि में हिकु माण्हू उहो निकिरंदो आहे। सोसाइटी में पंहिंजो हिसो विझां पियो। इंसान वॾो माण्हू जेको आहे जेको को कारनामो करे सोसाइटी में कंट्रीब्यूट करे, पर तव्हांजो जेको कमु हूंदो न उहो अलाए केसि ताईं हलंदो। दिसंबर जे थधड़ी हवाउनि में फैसलाबाद खां कही आयल मशहूर गुलूकार ख़ान साहब अशरफ अली पंहिंजे ख़ूबसूरत तरनम जो जादू जगाए महफ़िल के गरमाए महफ़िल में वेठल सामीन खां ख़ूब दाद हासिल कयो। मेरी ये खुशनसीबी है कि इतने अच्छे और इतने अजीम लोग मुझे सुनने के लिए आए। मैं इन सब का शुक्रिया अदा करता हूँ और इन चैनल वालों का तो मैं बेहद शुक्र अदा करता हूँ। तो अल्लाह पाक इनको दिन दुगनी और रात चौगनी करे इस चैनल वालों को। मेरा मालिक ये सदाई सलामत रहे, इनकी टीम भी और ये चैनल पर भी, चैनल धरती जो भी है मतलब ये चलता रहे, सदाई चलता रहे। इनकी वजह से हम फनकार लोग सारे, इनकी वजह से हम हिन घुट ऐं ॿूसट जे माहौल में हिन तकरीब जो थियणु हिकु बहितरीन अमल आहे। कैमरामैन जावेद गोरी सां गॾु रशीद मक्सी, धरती TV।